पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म केरु हुयो? बेनज़ीर भुट्टो, लियाक़त अली ख़ान, शौकत अज़ीज़। हिन जो सही जवाबु आहे लियाक़त अली ख़ान। पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान हुयो। अॻियो सुवालु आहे इंसान चंड ते पंधु कॾहिं कयो? हिन जो करेक्ट जवाबु आहे 1969 ईस्वीअ में चंड ते पहिरियों क़दम रखियो नील आर्मस्ट्रॉन्ग। 2013 ईस्वीअ जी इलेक्शन खां पोइ केरु पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणियो? तिन जो सही जवाबु आहे मोहम्मद नवाज़ शरीफ़। ओज़ोन तह में सोराख़ पवण जी ख़बर कॾहिं पई? तिन जो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे 1985 में। मदर टेरेसा खे नोबेल इनाम छो मिलियो? पहिरियों केमिस्ट्री, बी इक़्तिसादियात, जीम अमन जी फ़रोग़ लाइ। तिन जो सही जवाबु आहे इक़्तिसादियात जे करे मदर टेरेसा खे नोबेल इनाम मिलियो हुयो। आज़ादीअ जी जंग कहिड़े साल लॻी? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 1857 ईस्वीअ में आज़ादीअ जी जंग लॻी। इंडियन नेशनल कांग्रेस कहिड़े सन में क़ाइमु थी? इन जो करेक्ट ऑप्शन आहे 1885 ईस्वीअ में इंडियन नेशनल कांग्रेस क़ाइमु थी। ऑल इंडिया मुस्लिम लीग कहिड़े साल क़ाइमु थी? करेक्ट ऑप्शन आहे 1906 ईस्वीअ में। 1906 ईस्वीअ में ऑल इंडिया मुस्लिम लीग जो बुनियादु पियो ऐं 1885 ईस्वीअ में इंडियन नेशनल कांग्रेस जो बुनियादु पियो। सवाल आहे क्रिस्टोफर कोलम्बस किथे ॼाओ? अलिफ अमेरिका, बे चीन, जीम इटली। इन जो करेक्ट ऑप्शन आहे इटली। क्रिस्टोफर कोलम्बस इटली में ॼाओ ऐं ही पहिरियों शख़्स हुयो जंहिं अमेरिका खे हिन डिस्कवर्ड कयो। क्रिस्टो कोलम्बस ही पहिरियों शख़्स हुयो जंहिं अमेरिका डिस्कवर्ड कयो। जॾहिं इब्न बतूता तिनजीर छॾियो त हिन केॾांहुं वञणु पए घुरियो? अलिफ चीन, बे हिंदुस्तान, जीम मक्का मुअज़्ज़मा। इन जो करेक्ट ऑप्शन आहे मक्का मुअज़्ज़मा। मार्को पोलो कंहिं सां गॾु चीन जे सफ़र ते रवानो थियो? अलिफ भाउ ऐं पीउ, बे माउ ऐं पीउ, जीम पीउ ऐं चाचे। इन जो करेक्ट ऑप्शन आहे पीउ ऐं चाचे सां। कोलम्बस सम्झियो त हो देश समुंड खे लताड़े सिधो चीन पहुची वेंदो। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे एटलांटिक। हाणे ख़ाल में पवंदो एटलांटिक समुंड। ठीकु आहे। कोलम्बस सम्झो हो त हू एटलांटिक समुंड खे लताड़े सिधो चीन पहुची वेंदो। वास्को डी गामा हिंदुस्तान ॾांहुं केतिरा भेरा सामूंडी सफ़र कया? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे जीम, यानी 3 सफ़र कया आहिनि। ॿियनि खे मालूमात में शरीक करण वारी सरगर्मीअ खे देश सॾिबो आहे? त ऑप्शन ए आहे मवासिलात, बी आहे डायलॉग, जीम आहे बहस मुबाहिसो। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे मवासिलात। ॿियनि खे मालूमात में शरीक करण वारी सरगर्मीअ खे मवासिलात चइबो आहे। पाकिस्तान जी पहिरीं रेडियो स्टेशन किथे क़ाइमु कई वई? अलिफ कराची, बे लाहौर, जीम पेशावर। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे लाहौर। पाकिस्तान में पहिरीं रेडियो स्टेशन लाहौर में क़ाइमु कई वई। पाकिस्तान में पहिरीं टीवी स्टेशन कॾहिं क़ाइमु थी? इन जो करेक्ट ऑप्शन आहे 1964 ईस्वी। 1964 ईस्वीअ में पाकिस्तान में पहिरीं टीवी स्टेशन क़ाइमु कई वई। दुनिया में कंप्यूटरनि जी पाण में हिक ॿिए सां राब्ते खे छा चवंदा आहिनि? अलिफ ख़त, बे इंटरनेट, जीम टेलीफोन। इन जो करेक्ट ऑप्शन आहे इंटरनेट। पाकिस्तान में कहिड़े क़िस्म जो समाज क़ाइमु आहे? अलिफ हिकु सक़ाफ़ती, बे 2 सक़ाफ़ती, जीम घण सक़ाफ़ती। इन जो करेक्ट ऑप्शन आहे घण सक़ाफ़ती। दुनिया में माण्हुनि जी घणाई कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थी? अलिफ आहे अंग्रेज़ी, बे मैंडारिन, जीम स्पेनी। इन जो करेक्ट ऑप्शन आहे अंग्रेज़ी। अॻियो सवाल आहे श्रीलंका जा वॾा सक़ाफ़ती गिरोह कहिड़ा आहिनि? अलिफ सनहाली ऐं तामिल, बे सनहाली ऐं बर्बर, जीम तामिल ऐं बर्बर। इन जो करेक्ट ऑप्शन आहे सनहाली ऐं तामिल श्रीलंका जा 2 वॾा सक़ाफ़ती गिरोह आहिनि। दुनिया में आदमशुमारी जे लिहाज़ खां घणे में घणी आबादीअ वारो मुल्क कहिड़ो आहे? अलिफ चीन,
बे बर्तानिया, जीम हिंदुस्तान। त हिन जो करेक्ट ऑप्शन आहे चीन। चीन आबादीअ जे लिहाज़ खां दुनिया में सभ खां वॾो मुल्क आहे ऐं रूस रशिया पखिड़ जे हिसाब सां सभ खां वॾो मुल्क आहे दुनिया में रशिया। पाकिस्तान जो ठहिराउ कहिड़े सन में मंज़ूरु कयो वियो? हिन जो करेक्ट ऑप्शन आहे 1940 ईस्वीअ में पाकिस्तान जो ठहिराउ मंज़ूरु कयो वियो। बर्तानिया खां पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॾांहुं इक़्तिदार जी मुंतक़िलीअ जो ऐलान कंहिं कयो? अलिफ लॉर्ड कर्ज़न, बे लॉर्ड डलहाउसी, जीम लॉर्ड माउंट बेटन। हिन जो करेक्ट ऑप्शन आहे लॉर्ड माउंट बेटन। लीप ईयर या छलांगी साल में केतिरा ॾींहं थियनि था? अलिफ 360, बे 365, जीम 366। त हिन जो करेक्ट ऑप्शन आहे 366। ऐं लीप ईयर छाखे चइबो आहे? हर चौथे साल फरवरी महीने में जॾहिं 29 ॾींहं थींदा आहिनि त उनखे लीप ईयर चइबो आहे। लीप ईयर में फरवरी 29 थींदो आहे ऐं हर चौथे साल खां पोइ लीप ईयर या छलांगी साल ईंदो आहे। छलांगी या लीप ईयर में फरवरी महीने में घणा ॾींहं थींदा आहिनि? हाणे ई मां तव्हांखे ॿुधायो त हुन में 29 ॾींहं थींदा आहिनि। हूअं फरवरी 28 थींदो आहे, पर जॾहिं लीप ईयर ईंदो आहे हर 4 सालनि खां पोइ हर चौथे साल में 29 ॾींहं थींदा आहिनि हिन में लीप ईयर में। 10 साली यानी डिकेड में घणा साल थियनि था? हाणे हिन मां 10 साली में ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। 10 साली में 10 साल थींदा आहिनि। सदी या सेंचुरी में घणा साल हूंदा आहिनि? अलिफ 10, बे 100, जीम 1000। त हिन जो करेक्ट ऑप्शन आहे 100। 100 सालनि में हिकु सेंचुरी पूरी थींदी आहे जंहिंखे असां सदी चवंदा आहियूं। अॻे सवाल आहे हज़ारी या मिलीनियम जी माना देश आहे? अलिफ 10 साल, बे 100 साल, जीम 1000 साल। हिन जो करेक्ट ऑप्शन आहे 1000 साल। 1000 सालनि खे मिलीनियम चइबो आहे। जॾहिं शयुनि सां मटासटा कजे थी त अहिड़े सिरिश्ते खे देश चइजे थो? अलिफ बार्टर, बे कर्ज़ या लोन, जीम वापार। त हिन जो करेक्ट ऑप्शन आहे बार्टर। जॾहिं असीं शयुनि जे बदिले शयुनि जी मटासटा कंदा आहियूं त उन सिरिश्ते खे बार्टर चइबो आहे। बर्ताना में राइज सिके खे देश सॾिबो आहे? हिन जो करेक्ट ऑप्शन आहे पाउंड। कमायल नाणे खे देश चइबो आहे? अलिफ ख़र्च, बे आमदनी, जीम कर्ज़। त हिन जो करेक्ट ऑप्शन आहे आमदनी। कागज़ी नोट जारी करण वारो पहिरियों मुल्क कहिड़ो आहे? अलिफ ऑस्ट्रेलिया, बे चीन, जीम अमेरिका जूं गॾियल रियासतूं। त हिन जो करेक्ट ऑप्शन आहे चीन, जंहिं पहिरियों भेरो कागज़ी नोट जारी कया। खपायल नाणे खे देश चइबो आहे? अलिफ ख़र्च, बे आमदनी, जीम कर्ज़। हिन जो करेक्ट ऑप्शन आहे ख़र्च। ठीकु आहे।